नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त तहरीक इंसाफ़ उमर अयूब खे वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़द करे छॾियो आहे। पीटीआई अॻवान असद कैसर, बैरिस्टर सैफ ऐं ॿियनि जी अडियाला जेल में बानी पीटीआई सां मुलाक़ात थी। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे असद कैसर चयो आहे त बानी पीटीआई मूंखे समूरनि सियासी पार्टियुनि सां ॻाल्हि ॿोल जो टास्क ॾिनो आहे। सभिनी खे ख़बर आहे त चूंडनि में धांधली थी आहे। एहतजाज कंदड़ पार्टियुनि सां राब्तो कयो वेंदो। हुन चयो त जेयूआई जमात इस्लामी एएनपी ऐं क़ौम परस्तनि सां ॻाल्हाईंदासीं। बैरिस्टर सैफ चयो आहे त बानी पीटीआई जो पैगाम आहे त अमरीका चूंडनि ते नज़र रखे ऐं आवाज़ उथारे। बानी पीटीआई जो चवणु आहे त अमरीका हमेशह आमरनि या करप्ट माण्हुनि जो साथ ॾिनो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। तहरीक इंसाफ़ उमर अयूब खे वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़द करे छॾियो आहे। पीटीआई असद कैसर, बैरिस्टर सैफ ऐं ॿियनि जी अडियाला जेल में बानी पीटीआई सां मुलाक़ात थी। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे असद कैसर चयो आहे त बानी पीटीआई मूंखे समूरनि सियासी पार्टियुनि सां ॻाल्हि ॿोल जो टास्क ॾिनो आहे। सभिनी खे ख़बर आहे त चूंडनि में धांधली थी आहे। एहतजाज कंदड़ पार्टियुनि सां राब्तो कयो वेंदो। हुन चयो त जेयूआई जमात इस्लामी एएनपी ऐं क़ौम परस्तनि सां ॻाल्हाईंदासीं। बैरिस्टर सैफ चयो आहे त बानी पीटीआई जो पैगाम आहे त अमरीका चूंडनि ते नज़र रखे ऐं आवाज़ उथारे। बानी पीटीआई जो चवणु आहे त अमरीका हमेशह आमरनि या करप्ट माण्हुनि जो साथ ॾिनो आहे।